अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ तव्हांजो भाउ मोहम्मद अली शर। हिन वक़्तु मूंसां ज़िले ठटे जो सदर मोहम्मद शरीफ़ तुनियो साहब हिकु सफ़र में गॾु आहियूं। सो इन सफ़र जो फ़ाइदो वठंदे ॾाढी बहितरीनु कैचर हली रही हुई, त पोइ जेको जो फ़ाइदो वठंदे वरी साईं जिन खां कुझु सवाल कंदा हलूं। उस्तादनि जी जेको मर्कज़ लेवल, हालांकि ज़िले ठटे जे हवाले सां न, साईं खां सवाल था कयूं मर्कज़ लेवल खां। ॾिसो त साईं जा आइडियाज़ छा आहिनि ऐं उहे आइडियाज़ वरी संगत सां जेके से शेयर कबा, वीचार कयो वेंदो। साईं सभ खां पहिरीं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मूंखे वक़्तु ॾिनो, तव्हां मूंखे टाइम ॾिनो। ऐं सभ खां पहिरीं आऊं तव्हांखे हिकिड़ो सवाल नंढिड़ो कयां थो, उनजो छा मूंखे जवाबु ॾियो। तव्हां मुतमिन आहियो मर्कज़ी कारकर्दगी आहे, तव्हां कीअं था ॾिसो ऐं हुनखे कीअं करणु घुरिजे आहे? जेकॾहिं तव्हां मुतमिन न आहियो त पोइ छा हुअणु घुरिजे आहे ऐं कीअं थियणु घुरिजे आहे? जेकॾहिं मुतमिन या सवालनि खे असांखे मुतमिन करण जी कोशिशि करियो। जी सर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दादा मोहम्मद अली, तव्हांजो जेको सवाल मूंखां असां कयो आहे उहो तो चयो आहे त थोरो शार्ट बि हुजे, पर मक़सदु ॻाल्हि जो इहो आहे त मर्कज़ में उमेदूं त असांजी वॾियूं हुयूं त हीअ असांजो मर्कज़ अलाह जी महिरबानी सां 2 चकर जेको सो इलेक्शन खटी आयो आहे। हीअ असांजे उस्तादनि जी उमेदुनि ते पूरो लहंदो, पर अफ़सोस इन ई ॻाल्हि जो आहे त अलाह जी महिरबानी सां 3 साल पूरा थियण वारा आहिनि। 3 सालनि जे अंदरि असांजी जेका मर्कज़ी बाजी आहे उन को बि अहिड़ो खर्तेल न कयो, न के उस्तादनि खे लाभ वठी ॾिनो। जेके हिननि ख़बरूं कयूं उहे ख़बरुनि जूं ख़बरूं रहियूं। जीअं हुन चयो पिए त असां अव्हांखे सर्विस ट्रैक्टर वठी ॾींदासीं, इंशाअल्लाह अव्हांखे उस्तादनि खे जेको 14हों ग्रेड मिलियो सो बि मुंहिंजे ख्याल में उस्तादनि जे अॻियां आहे त कीअं मिलियो, छो मिलियो, कहिड़े तरीक़े सां मिलियो आहे, हुन में केतिरियूं सहियूं थियूं ऑफिसरनि जूं। ॻाल्हि करण जो मक़सदु इहो आहे त माना हीउ जेको असांजो मर्कज़ हो सो इंतिहा खां असांखे तमामु वॾो रुसवा कयो। ऐं हींअर बि असांखे ॾाढियूं उमेदूं हुयूं त हीउ जेको सो हिन जेका जनरल इलेक्शन आहे हिन में हीउ उस्तादनि जे जेके रहियल पैसा आहिनि सेंसस जा उहे असांखे वठी ॾींदो। पर अफ़सोस सां चवणो पवे थो त हीउ सिर्फ़ु रुॻो ॻाल्हियूं कयूं ऐं सिर्फ़ु इहो फेसबुक ते हिकिड़ो बयानु छॾियो आहे असांजे मान वारे जनरल सेक्रेटरी मर्कज़ी गाज़ी ख़ान जमाली साहिब, पर उनजो को बि अहिड़ो को मुस्बत जवाबु या का वर्किंग कमेटी या को इजलास हुजे जेको वर्किंग कमेटी जे मेंबरनि खे ऑफिस में घुराए करे को पंहिंजो जेको सो इहो करणु खपे या इहे सभु शयूं न करे सघिया आहिनि। तंहिं करे हिननि में जेको सो उमेदु रखनि माना बुबरनि खां ॿेर घुरणनि। महिरबानी दोस्तो, तव्हां ॿुधो पूरो सिंध जो उस्ताद ॿुधे पियो त जेको आहे ज़िले जा जेके सदर साहिबान आहिनि उहे कीअं पिया सोचीनि, हुननि खे तवक़ात कहिड़ियूं हुयूं, कमु कीअं थियणु घुरिजनि हा। साईं जिन जेके गुज़ारिश कई त जीअं वर्किंग कमेटी जल्द सां जल्द घुराए वञे हा फ़ौरन, ऐं ज़िले जे सदरनि खां फ़ैसिलो करायो वञे हा, तहरीक में लथो वञे हा, अहिड़े क़िस्म। ख़ैर हीअ तंज़ीमी मामलातनि थी सघे जेके सो तव्हां पंहिंजी राय जो असांखे जेको सो ॾिजो कमेंट्स में, त जीअं तव्हां साईं जिन जी गुफ़्तगू ॿुधी तव्हां कीअं था ॾिसो ऐं हाणे असांखे अॻियां कहिड़ो सोचणु घुरिजे, छा करणु घुरिजे। सो तव्हांजी जेको सो ऐं वधि खां वधि हिन वीडियो खे शेयर कयो त साईं मोहम्मद शरीफ़ तुनियो साहब जा जेके से व्यूज़ आहिनि उहे पूरे सिंध जो उस्ताद ॿुधे ॾिसे ऐं उन ते वरी पंहिंजा कमेंट्स करे, त जीअं असां जेको अॻियां जेको आहे उस्तादनि जी ख़िदमत जे हवाले सां या वधीक जेको सो को फ़ैसिलो करे सघूं। तव्हांजो भाउ मोहम्मद अली शर इजाज़त।